कश्मीर जे इलाइक़े बडाणी में मामूली ॻाल्हि तां बंगवार ऐं भुट्टो बिरादरी में झेड़ो थी पियो, जेको शदीद छिकतान जी सूरत इख्तियार करे वियो आहे। जिते बंगवार बिरादरी हथियारबंदनि तरफ़ां बडाणी शहर ते चढ़ाई कई वई आहे ऐं ॿिन्ही धुरियुनि विच में ॻरी फायरिंग जी ॾे वठि जारी आहे, जे सबबि भुट्टो बिरादरी जा 2 नौजवान अमीर अली ऐं आशिक अली मारिजी विया आहिनि ऐं केतिरा ई ज़ख़्मी पिणु थिया आहिनि। फायरिंग सबबि सॼो इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो आहे। मार्केटूं ऐं दुकान बंदि थी विया आहिनि, जॾहिं त ख़ौफ़ में माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। इतलाउनि मूजिबि जवाबी फायरिंग में बंगवार बिरादरी जा बि 2 नौजवान मारिजी विया आहिनि, जंहिं सां मारिजी वलनि जो अंग 4 थी वियो आहे। इलाइक़े में हालतूं एतिरियूं ख़राब थी वयूं आहिनि जो नोगो एरिया जो मंज़र पेश करण लॻो आहे। शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि, जॾहिं त वधीक जानी नुक़सान जो ख़दशो वधी वियो आहे। अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त पुलिस झेड़े वारे हंध खां परे रही ऐं अमन अमान बहाल करण लाइ के बि जोगा क़दम न खयां आहिनि। इलाइक़े वासी ख़ौफ़ विचां पंहिंजा दरवाज़ा बंदि करे वेठा आहिनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा रहूं त कश्मीर जे इलाइक़े बडाणी में बंगवार ऐं भुट्टो बिरादरी में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो आहे, जंहिंमें ॿिन्ही धुरियुनि जा 2 माण्हू क़त्ल थी चुका आहिनि ऐं इलाइक़ो जंग जो मैदान बणियल आहे। दिमाग में